मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला हर माण्हूअ में इल्म हासिल करण जी बुख रखी आहे। इहा कुदरती ऐं फितरी शइ आहे। हर माण्हू दुनिया में जेतिरा बि माण्हू आहिनि, हर माण्हू इल्म हासिल कंदो। इहा कुदरती शइ आहे। अल्लाह साईं इल्म हासिल करण जी बुख हर माण्हू में रखी आहे। जीअं मानी जी बुख, पाणीअ जी उञ, निंड, छोटो बड़ो पेशाब, शादी, ये इंसान जूं फितरी ज़रूरतूं आहिनि। तीअं इल्म हासिल करणु इहा बि इंसान में अल्लाह ताला कुदरती शइ रखी आहे। हर माण्हू इल्म हासिल कंदो। अलबत लाइनूं ऐं तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि, जुदा जुदा। इल्म हासिल करण जे लाइ हर कंहिं माण्हूअ पंहिंजी लाइन चूंडे रखी आहे। हिकिड़ा माण्हू तव्हां ॾिठो हूंदो त मोबाइल फ़ोन ते ग़रक़ आहिनि। दुकानवारो दुकान ते वेठो आहे, ग़रक़ आहे, टपड़ छोरा खणी आहे। इल्म हासिल करे पियो पर मोबाइल मां पोस्टूं पियो पढ़े, टिकटॉक, फेसबुक, बीपी, पबजी। इल्म हासिल पियो करे, हितां रहे कोन थो। या बुख पूरी पियो करे मोबाइल मां। इल्म हासिल करण जी जेका हिन में बुख रखियल आहे न, इहा पूरी पियो करे मोबाइल फ़ोन मां। हिकिड़ा वरी तव्हां ॾिठो हूंदो त होटलनि ते वेठा आहिनि, टीवीअ जे स्क्रीन में पिया निहारीनि। ग़रक़ आहिनि। ॾिसूं छा थो थिए, पोइ छा थो थिए। अंदर में हिकिड़ी बुख अथनि, इहा पूरी पिया कनि टीवीअ मां, उतां पिया ॼाण वठनि। हिकिड़ा माण्हू वरी अख़बार खोलियो वेठा आहिनि। 80 साल थिया आहिनि, पाकिस्तान मुल्क जी अख़बार अॼु ॾींहुं थी हिकिड़ो सच बि कोन लिखियो। 100% त ठहियो पर 105% कूड़ आहे। अख़बार में जेके कुझु लिखियलु आहे रुगो कूड़ आहे। उहो पढ़नि वेठा। इल्म जी जेका बुख अथनि उहा पूरी पिया कनि अख़बार मां। हिकिड़ा माण्हू घर जूं ॻाल्हियूं वेठा कनि, संगावती जूं ॻाल्हियूं वेठा कनि पंहिंजा पाण में। ईसो वरी लिकियो कन ॾियो वेठो आहे। ॿुधां छा था चवनि, तुंहिंजो पराई ॻाल्हियुनि में छा वञे। पर न, हिन में बुख रखियल आहे न, ॼाण हासिल करण जी, उहा पूरी कंदो, परायूं ॻाल्हियूं ॿुधंदो। हिकिड़ा वरी माण्हू अहिड़ा आहिनि जेके हाई स्कूल में अंग्रेजी किताब खोलियो वेठा आहिनि। इहा पंहिंजी इल्म जी बुख उतां पिया पूरी कनि। हिकिड़ा वरी अहिड़ा आहिनि जेके मदरसनि में क़ुरान खोलियो वेठा आहिनि। इल्म हासिल करण जी जेका उन्हनि खे बुख आहे, सा मदरसे मां पिया पूरी कनि। इल्म हासिल करणु इंसान जी फितरी तक़ाज़ा आहे। अलबत लाइनूं ऐं तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। हिकिड़ी इहा ॻाल्हि दिमाग़ में तव्हां विहारियो। नंबर 2 त जेकॾहिं कंहिं बि शइ खे सुधारणो आहे, सुठो बनाइणो आहे, त 2 कम थींदा। ख़र्च थींदो, महिनत थींदी। पोइ उहा शइ सुधरी पवंदी, ठही पवंदी, भली थी पवंदी। भला जेकॾहिं कंहिं शइ खे फिटाइणो आहे त को बि ख़र्च न करियो, कुझु बि महिनत न करियो, रुगो उन शइ मां हथ कढो, पाणी फिटंदी। फिटीअ लाइ का बि महिनत कोन्हे। जाहिल बनाइण जे लाइ को बि कॉलेज कोन्हे।
जाहिल इंसान मां जे पेटां बुनियादी आयो आहे। जाहिल बनाइण लाइ का मेहनत की ज़रूरत कोन्हे, कंहिं कॉलेज की ज़रूरत कोन्हे, जाहिल बनाइण जे लाइ कंहिं मदरसे की ज़रूरत कोन्हे। अलबत्त जेकॾहिं कंहिं शइ खे सुधारणो आहे त ॿ कम कबा, ख़र्च बि कबो, मेहनत बि कबी। जेकॾहिं कंहिं शइ खे फिटाइणो आहे त रुगो हुन मां हथ कढो। पाणी फिटंदी तूं वही तमाशो ॾिसजांइ। 10 एकड़ ज़मीन वरितई आहे, इन ज़मीन खे फिटाइणो आहे, तूं हथ कढी घर वेही रहो। देवियूं अक कांडेरा लाणा ॼारियूं खबड़ पाणी मोरंदा, जंग थींदो, सैलाब वठंदो, अहिड़ी ज़मीन फिटंदी जो तूं वही तमाशो ॾिसजी, ख़र्च टको बि न कर, ज़मीन मां हथ कढी छॾ, पाणी फिटी रहंदी, मट करे वेही रहो घर। ज़मीन खे ठाहिणो आहे, आबादी जे लाइक़ु बनाइणो आहे। पोइ माण्हू ईंदा, कुहाड़ा ईंदा, झंग वढबा, लाह निकिरंदा, ट्रैक्टर ईंदा, पोइ गोबल, पोइ कल्टीवेटर, पोइ कीड़ूं, पोइ लेवलूं, पोइ लेज़र, पोइ बन्ना, पोइ खिरिया, पोइ महांगा ख़र्च, पोइ महांगा ॿिज, पोइ महांगा भाण। वॾो ख़र्च ॻिची में पइजी वियो, वॾी लंबी चौड़ी महिनत कई, पोइ बि रोज़ी या नसीब जे हीअ गवर्नमेंट आहे तो खुदा कंदो तो सारियुनि मंझि पराड़ ॻीचे में पवंदो, टमाटो कुतो बि कोन खाईंदो, बसर 100 जा 5 किलो। हीअ जे हुकूमत आहे त कपिड़ा बि लाहींदी, अहिड़ो करे रवानो कंदी। ज़मीन खे ठाहिणो आहे त महिनत करियो, ख़र्च करियो, फिटाइणो आहे त कढो, पाणी फिटंदी। हीउ कपिड़ो आहे, हिनखे फिटाइणो आहे, उछलियो था रूढ़ी ते, तूं हलियो वञ। कुता मुटंदा, कुता मत ते हंगंदा, मींहं पवंदा, लटूं गपूं अलाए छाजो छा अहिड़ो ढूंढ थींदो जो तूं वही ॾिसजी तमाशो त कीअं थो फिटे। इन कपिड़े खे पाइण जे लाइक़ु बनाइणो आहे, सुधारणो आहे। ॾियो धोबीअ खे, धोबी इन कपिड़े खे हणंदो मशीन में, पोइ सर्फ पाउडर, पोइ केमिकल, पोइ ब्लीचिंग, पोइ ऑयल, पोइ फलाणो, पोइ टीरो, पोइ कपिड़ो आहे मशीन में पियो घुमंदो, रोड ढोड़ा ढोड़ ढोड़ा, पोइ मशीन मां कढी धोबी खणी वेंदो, हुनखे पथर ते कुटींदो, ठाहे जोड़े हिन पर कुट कुटां। कपिड़ो दिलि में चए त मूं कहिड़ो ॾोह कयो आहे, धोबी चए थो सबर कर, तो में अञा कमु आहे। ॾाढी कुट पथर ते ॾेई उछले छॾईंसि काढ़े में, हाणे पियो कपिड़ो कड़े, काढ़े में सुके पियो। धोबी चए थो सबर कर, अञा तो में कमु आहे। सुकाए खणी आयो घर, छिती इस्त्री गरम, हंजो वरी उन ते प्रेस पियो थिए, इस्त्री रख चमक त चमक उॾाए छॾे। हंजो इहो कपिड़ो मशीन में घुमियो, पथर ते कुटियो, काढ़े में कढ़ियो, इस्त्री जे हेठां प्रेस थियो, हाणे पप्पू थी वियो आहे। हाणे ईसो पायो कपिड़ो साईं मुंहिंजा सईदाबाद जे शहर में लहे पियो करे। धोबी 200 रुपया अलॻि फुरिया ऐं कपिड़े सां जेको वेधन थियो तो तव्हां पाण ॾिठो। ख़र्च थींदो, महिनत थींदी, पोइ उहा शइ सुधरंदी। सईदाबाद में जलसो आहे, मदरसे वारनि मानी बि रधी आहे, देगियूं चढ़ियूं पियूं आहिनि। बोरची सुबुह साण आया, देवी जूं काठियूं आलियूं हमरा अंधा थी विया, चुल्हा ॿारे ॿारे, बसर पिया वढजनि, टमाटा पिया वढजनि, चांवर पुसिया पिया आहिनि, पोल्ट्री फार्म, अंग्रेज़ी कुकड़ अची वई आहे, वॾो ख़र्च थियो, चणा पुसिया पिया आहिनि, 11,000 12,000 देग ते ख़र्च थियो। तॾहिं साईं बिरयानी तयारु थी आहे, भत तयारु थियो आहे, हमरा जे लाइ हमरा खाईंदा। वॾी महिनत थी, वॾो ख़र्च थियो, पर इन भत खे फिटाइणो आहे। भत ते फिटाइणो आहे त ढक ॾेई भत लोढ़े में रखी देग तूं हलियो वञ घर। हफ़्ते खां पोइ अची न देग जो ढक लाहिजई, ख़ुदा कंदो त सईदाबाद जो कुतो बि कोन खाईंदो। फिटी लाइ काई महिनत कोन्हे, हथ कढो, पाणी शइ फिटंदी, ऑटोमेटिक फिटंदी। तव्हां महिनत न करियो, कंहिं बि शइ खे ठाहिणो आहे, सुधारणो आहे त महिनत बि थींदी, ख़र्च बि थींदो। हे 2 ॻाल्हियूं तव्हां दिमाग़ में विहारियूं। हाणे अचूं था पंहिंजे असली ॻाल्हि ते, उहा हीअ आहे त तव्हांजो औलाद, तव्हांजा बच्चा
औलाद जो ख़ैर खां वधि में वधि माइट मां ऐं पीउ उन्हनि खां पुछणो आहे त तव्हां पंहिंजे औलाद खे बचनि खे सुधारियो था या फिटायो था। इहो फ़ैसिलो माइट कनि। छोरे खे फिटाइणो आहे, जी हा फिटाइणो आहे, त कढ छोरे मां, छॾे ॾारींदो, पियो रुलंदो सईदाबाद जे घटियुनि में, गाना सिखंदो, गारियूं ॾींदो, बूंडा ऐं बुजा ॾींदो, गाॾनि तां गजर खणी भॼंदो, चोर थींदो, मवालियुनि सां गॾियो त चर्स जा सूटा हणंदो। तूं वही तमाशो ॾिसजी त कीअं थो फिटे, कीअं थो लोफर थिए, कीअं थो बेहया थिए। ख़र्च टको बि न कजी, चोरे मां त कढ, पाणी बि रुलंदो, ठुप जाइल हूंदो, बेहया हूंदो, वॾे हूंदे तोखे दसींदो। हींअर जंहिं दौर में हलूं पिया न उहो दौर इहो आहे। जॾहिं औलाद जी तरबियत न आहे त उहा औलाद गले में आहे। संजोरो ज़िलो सांगड़ 60 सालनि जी पोड़ी माउ खे रसनि सां ॿधी पंहिंजे पुट काती खणी कोई छॾियो। इहा संजोरे जी ॻाल्हि आहे। नवकोट ज़िलो मीरपुर ख़ासि, नए कोट थाणे ते माई हाज़िर थी, पुलिस वटि फ़रियाद कई त मुंहिंजे पुट खे सम्झायो, मुंहिंजो पुटु छितो थी वियो आहे, मूंखे नौजवान पुटु आहे, मूंखे घर में रसनि सां ॿधी मूंसां ज़िना थो करे। मां पई केस करे पंहिंजे पुट ते। हिन दौर जे अंदरि एतिरो औलाद बेहया थी वियो, एतिरो नालाइक थी वियो, न हुनखे तालीम मिली, न हुनजी तरबियत थी। नतीजो कहिड़ो निकितो त बेहया थी वियो, माइटनि जो दुश्मन थी वियो, माइटनि जो कंहिंजे खे बेइज़्ती करण लाइ तयारु थियो वञे। त मुंहिंजा दोस्तो, इहो फ़ैसिलो माइटनि खे करिणो आहे त सुधरंदो, सुधारियोसि था या फिटायोसि था। जे फिटाइणो आहे त हथ कढो छोरे मां, जे ठाहिणो आहे, औलाद खे सुधारणो आहे त सुधरंदो इल्म सां, सुधरंदो इल्म सां। छाकाणि त अल्लाह ताला इज़त इल्म में रखी आहे। इज़त इल्म में आहे, इज़त हुस्न में कोन्हे, इज़त पैसे में कोन्हे, इज़त कुर्सी ऐं इक़्तिदार में कोन्हे, इज़त ज़ात पात में कोन्हे, इज़त सिर्फ़ इल्म में आहे। आदम अलैहिस्सलाम मिट्टी मां ठहियो, मलाइका नूर मां ठहिया। मलाइकनि एतिराज़ बि कयो त आदम खे पैदा न कर, ई फ़साद कंदो। अल्लाह सी ज़ोरी आदम अलैहिस्सलाम खे ठाहियो। पोइ जॾहिं आम्हूं साम्हूं बीठा, हिकिड़े पासे मलाइक, ॿिए पासे आदम अलैहिस्सलाम, जॾहिं सवालनि जी ॾे वठि थी, तॾहिं आदम अलैहिस्सलाम वटि इल्मु हो, मलाइकनि वटि इबादत हुई, पर इल्मु कोन हो। मलाइक जाहिल निकिता, आदम इल्म वारो निकितो। अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम कयो त आदम खे सजदो करियो। आदम खे मलाइकनि जेकॾहिं सजदो कयो आहे, आदम खे इहा इज़त जेकॾहिं मिली आहे त इल्म जे करे मिली आहे। 1,24,000 नबी बैतुल मुक़द्दस में महराज वारी राति गॾु थिया आहिनि। सभु नबी, सभु मासूम, सभु पाक, सभु इल्म वारा। तकबीर लॻी, सफ़ूं खड़ियूं थियूं, नमाज केरु पढ़ाए? हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो, या मुहम्मद क़द्दम फसल्लि बिन्नास, आए मोहम्मद मुस्तफ़ा मुसल्ले ते बि माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए। 1,24,000 नबियनि जे इमामत वारी इज़त जो ताज असांजे नबीअ जे मथे मुबारक ते रखियो वियो। उहो इन जे करे त सभु नबी हुआ, सभिनि वटि इल्मु हो, पर सभिनि खां वधि में वधि इल्मु जेकॾहिं हो, वॾे में वॾो इल्मु त असांजे नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात मुबारक वटि हो। पाण सगुरनि ख़ुदि ऐलान फरमायो त ऊती तो इल्मुल अव्वलीन वल आख़िरीन, अल्लाह ताला मूंखे अॻियनि ऐं पोयनि जो इल्मु ॾिनो आहे। अल्लाह जे पाक नबीअ खे इमामुल अंबिया जी जेकॾहिं इज़त मिली आहे त इल्म जे करे मिली आहे। मुंहिंजा दोस्तो, इज़त इल्म में अथव। हज़रत अली साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो, चईं इल्मु भलो या माल भलो? फरमाई इल्मु भलो। चईं छो? चईं इल्म वारे जा यार घणा, माल वारे जा दुश्मन घणा। ये सभु माण्हू गॾु थिया आहिनि जलसे ॿुधण जे लाइ। आउं आयो आहियां, मौलवी हज़ारवी ईंदो,
मौलवी आबद लाखो इंदो, मौलवी अब्दुल मुजीब सुमरो इंदो, ये ते वाइज कंदा। ये आवा ये मौलवी जेके अज वाइज कंदा से सब तवाजा चाचा जा पुट आहिनि। छो इल्म वारे जा यार घणा, माल वारे जा दुश्मन घणा। माल वारे जा चोर दुश्मन, धाड़ेल दुश्मन, लल्ले जा दुश्मन, अञो पुलिस वारा दुश्मन, डॉक्टर दुश्मन, अञो सब दुश्मन। ओ पुट जेके घर में वेठा से भी चुंदा त अब्बा मरे त जान छुट्टी टपड़ विराई।